अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाम दोस्तों तव्हां ॾिठो दुलाम ड्रामे जी यको लगातार मां अपडेट तव्हांखे काफ़ी ॾिनी हुई। मां इहो बि चयो मंसूर खान बदनाम थींदो, मंसूर खान ते इल्ज़ाम लॻंदो अली खान वारो ऐं उहो लॻी चुको आहे। मां इहो बि ॿुधायो शाहनवाज़ खान इन शइ में कामयाबु थींदो, उहो थी चुको आहे शाहनवाज़ कामयाबु। रहज़न वारा ऐं मुराद वारा हिक ॿिए जे गिरेबान में हथु विझी चुका आहिनि, मंसूर खान जे ख़िलाफ़ु थी चुका आहिनि। हाणे इहे ॿई रहज़न ऐं मुराद वारा पंहिंजे भाउ खे वापसि कंदा, छो त अली खान हाणे रहज़न वारनि वटि आहे, मुराद वटि मिठण आहे। इहे हिक ॿिए खे बदिली करे पंहिंजा भाउ ॾेई जान छॾाईंदा, पोइ मंसूर खान जे ख़िलाफ़ु सही तरीक़े सां ई मोर्चो खोलींदा। मंसूर खान पाण खे बेगुनाह साबित करण जे लाइ वॾियूं कोशिशूं कंदो। फ़िलहालु त हू नाकाम थींदो, बाद में हू कामयाब बि थी वेंदो। ऐं शाहनवाज़ खान जी इहा चाल मंसूर खान जे गले में पइजी वई। सचो माण्हू सचो आहे, वक़्ती तौरु मुसीबत में ईंदो आहे, बाद में सचो माण्हू पंहिंजी जान छॾाए वेंदो आहे। ऐं मंसूर खान बि तमामु जल्द पंहिंजी जान छॾाए वेंदो ऐं साफ़ु सुथिरो थी ज़ाहिर थींदो। ऐं अॻिते पोइ शाहनवाज़ खान जे लाइ बाद में मुसीबतूं थींदियूं, हुन सोढल बि थी सघे थो, न को कमु करे जेको भॼंदो थो वठे। अहिड़े हिसाब सां दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त मुराद जहिड़ो माण्हू बि फ़िलहालु मंसूर खान जे हथां निकिरी चुको आहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे, वीडियो खे, ऐं पंहिंजे प्यारनि ताईं हिन जे लिंक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।